सुबह सुबह जो कंहिंजे मथां का कई अथव सिजावल खान? हीअ शेर अली अकबर खे ज़ख़्मी करण खां पोइ राति मुंहिंजे ॻोठ ते फायरिंग कई आहे। वञा थो हुन तरफ़। शेर अली खे तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो? हीअ अंधेरो हो, सच पुछे त इन करे सुञाणे त कोन सघियसि। पोइ कीअं था चओ त इहो कमु शेर अली जो ई आहे? हीअ शक इन जे करे आहे जो अकबर सां मुंहमारी करण खां पोइ शेर अली जी ॻोठ ते फायरिंग कई। इन लाइ दिलि में इहो ख़्यालु आयो। पर सिजावल खान, राति मूं त कुझु ॿियो ॾिठो। राति 2:30 धारे नवाब खान जे माण्हुनि खे 12 ॻोठ तरफ़ ई ॾिठो। मेरे ये थी सके तो, पर थी सके तो आसे पासे कंहिं ॿिए कम सां अची सघनि। सिजावल खान, जेकॾहिं ॻोठ में अचनि हा त पंधु अचनि, पर हुननि खे मूं मोटरसाइकिल ते ॾिठो। इन ई मां मूं अंदाज़ो लॻायो त ही किथां परे खां पिया अचनि। मेरे जो मतिलबु त ॻाल्हियुनि खां पोइ बि नवाब खान पंहिंजी शैतानगिरी नथो छॾे। हा सिजावल खान, शेर अली अहिड़ी ॿाराणी हरकत कोन कंदो। तूं पक सम्झ त इहा हरकत नवाब खान जी आहे। मेरे वो तो हिकिड़ो थोरो कर, तूं मूंखे हिकु ॿी जांच करे ॾींदे? ॻाल्हि कर सिजावल खान, मुंहिंजे वस में जेको बि हूंदो न, मां पंहिंजो पूरो ज़ोर लाईंदुसि। तूं हुकम कर। लीमा, तोखे हिमायूं तंग त कोन थियूं कनि न? बाबा साईं, हिन जी ञत में खोटी थई, हे वरी कोशिश बियूं कनि भॼण जूं, हे भॼी वेंदई। पोइ मूंखे वॾेरा न चइजा, मूं ते का बि मयार न थई। भाई, तूं पंहिंजे ज़िद जे करे नैना जो सिर खणायो। जेकॾहिं अञा बि न मुड़ी न त पोइ मां हिन जो सिर खणंदुसि। जेकॾहिं तव्हां पेर सुधारियो आहे न त तव्हां ते मां को बि ज़ुल्म न कयां, पर तव्हां पाण पंहिंजे ज़ुल्म खे दावत ॾिनी आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेकॾहिं हिन घर मां का बि ॿार निकिती आहे त मारी वेंदी। मूंखे भली मारे छॾ, सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी नैना काथे आहे? तुझी नैना मरी खपी वई। हाँ? उनजा हॾा बि क़बर में ॻरी विया। न न माण्हुनि जी का क़ीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। माण्हुनि जी का क़ीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। सभु अना उलझा अंधकार है तकरार, है तकरार, है तकरार, है तकरार। नवाब खान मूंसां वाइदो करे वियो हो, तूं नैना खे बि आज़ाद कंदो ऐं उन्ही खे हुनजे माउ पीउ सां बि मिलण ॾींदो। नवाब खान जो इहो मूंसां वाइदो थियल आहे। मीरा, तूं सिर्फ़ु मूंखे एतिरी जांच करे ॾे त इन्हनि औरतुनि खे नवाब खान आज़ाद कयो बि आहे या उन्हनि ते साॻी सख़्ती रखियो वेठो आहे पाण वटि। सिजावल खान, राति मूं लीमे जे घर में वञण जी कोशिश कई हुई, पर उते नवाब खान पंहिंजा माण्हू छॾे ॾिना आहिनि पहिरे जे लाइ। हाणे हिन मां तूं ई अंदाज़ो लॻाए त नवाब खान हिन औरतुनि खे केतिरी आज़ादी ॾिनी। ख़मीणो कंहिं जाइ जो वॾो को मुफ़ाद परस्त आहे। पक सम्झ सिजावल खान, अकबर खे ज़ख़्मी करण वारो, राति जो तुंहिंजे ॻोठ जे मथां फायरिंग करण वारो नवाब खान ई आहे। जेकॾहिं तूं चाहीं न त अॼु राति असां सभु गॾिजी पंहिंजी पूरी ताक़त सां नवाब खान जे ॻोठ ते हमलो करे सघूं था। न मीरा, न, नवाब खान खे अञा डर ॾियण जीअं हुनखे पक थिए त असां सम्झी विया आहियूं त अकबर खे ज़ख़्मी करण वारो इहो शेर अली आहे। पर हिननि जो सबबु मां पुछी सघां थो? इन जे करे जो मूसा ऐं दरिया खान तां केस ख़तमु कराइणा आहिनि ऐं तोखे बि कूड़नि केसनि मां आज़ादु कराइणो आहे। इन लाइ डर छो त इन ॻाल्हि जो मूंसां नवाब खान वाइदो कयो
तव्हां छा था सम्झो त नवाब खान इहो वाइदो निभाईंदो? हाँ मीर, इहो त हुनजो पको वाइदो आहे। बाक़ी अंदरूनी तरह सां त नवाब खान असां सां विढ़ंदो पियो, वॾो पलीत शख़्स आहे। मूं सिर्फ़ु डर इन लाइ ॾिनी आहे त जीअं मूंसां ई दरियाखान वारा आज़ादु थी रुगो ॿाहिरि अचनि, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चङो, मां हाणे हलां थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।